الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن عدة الشهور عند الله 12 شهرا في كتاب الله يوم خلق السماوات والأرض منها 4 حرم آمنت بالله صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم والحمد لله رب العالمين सभिनी ॾिसण ॿुधण वारनि खे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला वबरकातुहू। जिते आयत करीमा 10 सिपारे मां सूरत तौबा सगोरी जी हिकु आयत करीमा जो थोरो हिसो तिलावत कयो वियो, जंहिंमें अल्लाह तबारक व ताला फरमा इन इद्दत शुहूर बेशक महीननि जी गणप इंदल्लाह 12 शहरन फी किताबिल्लाह बेशक महीननि जी गणप अल्लाह वटि 12 ई महीना आहे अल्लाह जे किताब में। यौम ख़लक़ अस्समावाति वल अर्द मिन्हा 4 हुरुम ऐं जॾहिं खां उन्ही आसमान ऐं ज़मीन खे पैदा कयो उन्हनि में 4 महीना इज़त वारा आहिनि। पहिरियों महीनो मुहर्रमुल हराम, ॿियो महीनो रजबुल मुरज्जिब, टियों महीनो ज़ुल्क़ाद यानी ज़ीक़ाद, चौथों महीनो ज़ुल्हिज्जा यानी ज़ुल्हज महीनो। ये 4 ई महीना इज़त ऐं एहतराम ऐं अदब वारा महीना आहिनि। इन रजबुल महीने जा केतिरा ॿिया नाला वरिता विया आहिनि। दरअसल रजब तरजीब मां निकितल आहे, उन जी माना आहे ताज़ीम करणु। उनखे अल असब यानी तेज़ वहकिरो बि चवंदा आहिनि। जीअं पाणी जो को तेज़ वहकिरो वहंदो आहे, दरिया वहंदो आहे, समुंड वहंदो आहे, त उन जे आॾो चिकी बि वण हुजनि, घर हुजनि, पहाड़ हुजनि, चाहे बंद हुजनि, चाहे छा बि हुजे, हर पाणी हर शइ खे कढी वेंदो आहे, गुज़री वेंदो आहे, लोढ़े वेंदो आहे। तीअं अल्लाह जी रहमत वारो महीनो आहे। इन में अल्लाह ताला उन बंदे जा गुनाह पाक ऐं धोई ऐं साफ़ करे छॾींदो आहे। सो मुंहिंजा दोस्तो, हिकु हिकायत किताबनि में लिखियल आहे, मां सभिनी मुस्लमान भाइरनि जे आॾो अर्ज़ु रखंदो हलंदुसि त बसरा में हिकु नेक ख़ातून औरत रहंदी हुई, जे पंहिंजे पुट खे वसियत कई, अब्बा जॾहिं हिन दुनिया मां पर्दो मटाए वञा, गुज़ारे वञा, वफ़ात करे वञा, हर मुंहिंजा दोस्त मुस्लमान खे ख़बर आहे त मुस्लमान जेकी दुनिया छॾींदा आहिनि त उन जे जिस्म जान जा कपिड़ा लाहे करे उनखे गुस्ल ॾी करे बग़ैर सिलाई वारो कफ़न ढकायो वेंदो आहे। पर उन औरत पंहिंजे बच्चे खे पुट खे नसीहत की, अब्बा हिननि कपिड़नि में ई तूं मूंखे कफ़न ॾिजां, कफ़न ॾी करे गुस्ल ॾी करे मूंखे तूं दफ़नाए अचिजा दुनिया जा मामलात में। उन बच्चे खां उन पुट खां मर्जी वसियत ज़हन मां निकिरी वई, यादि किरी लही वई, अम्मा जी वसियत लही वई। जॾहिं अमर खे दुनिया जे हिन रस्म मुताबिक़ कफ़न ॾी दफ़न ॾी करे पूराए करे मुंहिंजा दोस्त फ़ातिहा करे दुआ करे जॾहिं घर वापसि आयो, जॾहिं अम्मा जे कमरे में आयो जिते अमर साइण पंहिंजे कपिड़ा रखंदी हुई, सामान उन कबट में अलमारी में रखंदी हुई, त अम्मा जी यादगिरी जे लाइ त या त अम्मा जो इहो ॾिनल सामान ख़ैरात करे छॾियां, सदको ॾी छॾियां, ग़रीबनि मिसकीननि में ॾी छॾियां, या अम्मा जी उहा शइ खे ॾिसण जी यादगिरी आई, मां त माही। सो मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा मुस्लमान भाइरो, जॾहिं कबट खे खोलियाईं त हैरान रहिजी वियो। कबट खोलियाईं त इल्हामी आवाज़ आयो, आवाज़ इहो आयो त एक नेक ख़ातून औरत जा पुट, असांखे इन्हनि कपिड़नि जी कफ़न जी ज़रूरत नाहे, असां उन ई कपिड़नि में उन खे ढकरायो आहे, ढकराए करे उन में ई दफ़न करायो आहे जेकी उन वसियत कई हुई। इल्हामी आवाज़ आयो, बाक़ायदा उन्हें ॿुधो त उहो दुनिया वारा बच्चा, इन मां ने ख़ातून जा बच्चा जेकी तोखे उन नसीहत कई तोखां विसरी वई, पर असांखे यादगिरी ही छाजे कर जो उन औरत उन्हनि कपिड़नि सां अल्लाह जो ज़िक्र कंदी हुई, हम्द कंदी हुई, तारीफ़ कंदी हुई, अल्लाह करीम जी निमाज़ खे पाबंदी सां पढ़ंदी हुई, ज़िक्रुल्लाह कंदी हुई, क़ुरान
कुरान मजीद के कसरत सां पढ़ंदी ही। अल्लाह तबारक व तआला फरमायो दुनिया वारनि जे लाइ मिसाल ई फरमायो त जंहिं जाइ ते जंहिं उन्हनि कपिड़नि मां इंसान जी वसियत कई, हिन महीने जी ताज़ीम कई, हिन महीने जो अदब कयो, अल्लाह तबारक व तआला बि उन जे लाइ भलायूं ऐं बरकतूं हिन महीने में रखियूं। सो मुंहिंजा मुस्लमान भाइरो घणे में घणो ई वीडियो ॾिसंदा, माण्हुनि ताईं पहुचंदा, हिन महीने जो ताज़ीम कंदा, अदब कंदा, एहतराम कंदा। अल्लाह तबारक व तआला खां दुआ है करीम अल्लाह अव्हां खे मूंखे पंहिंजी हिफ़्ज़ में पंहिंजी पनाह में रखे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला वबरकातुहू।